जी नाज़रीन, असां हिन टाइम जोल में मौजूदु आहियूं, जेको हाल इतिहाद वसाण बिरादर जे जोल में कन्वोकेशन रखियो वियो आहे। हिते जा जेके मोज़िस वसाण पाण वटि पहुतल आहिनि, अचो त उन सां पंहिंजो मौक़िफ़ ॾिसूं, उन्हनि जो छा चवणु आहे बिरादर में। जोल शहर में हाल वसाण एताद पारां हिकु अहम शानदार कन्वोकेशन कोठायो वियो, जंहिंमें पूरी सिंध मां वसाण बिरादर जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। ऐं सभिनी वसाण बिरादरी जे जेके बि दोस्त आयल आहिनि असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। जेके सांगड़ मां, टंडो आदम मां, शिदातपुर मां, टंडे मोहम्मद खान मां, हैदराबाद मां, कराची मां जेके बि दोस्त आहिनि, खैरपुर मां, राणीपुर मां, उन्हनि सभिनी खे भलीकार चऊं था। उन्हनि जी महिरबानियूं आहिनि जेको पंहिंजो टाइम सीड़ाए करे असां वटि पहुता आहिनि, उनजी वॾी महिरबानियूं। असल मक़सदु जेके असांजे वॾनि जेको हिकिड़ो कमु स्टार्ट कयो हुयो, जेको बदनसीबी सां शायदि कंटिन्यू थी सघियो, पर उनखे असां वरी हिकिड़ो दफ़ो स्टार्ट करे उनखे कंटिन्यू कयूं था ऐं पंहिंजे क़ौम खे हिन हिकिड़े प्लेटफॉर्म ते जोड़े करे असां चाहींदा त इहे जेके बि जीअं क़ौमूं पंहिंजे पाण खे खणी हलनि पियो, त असां बि छो पहुते हुजूं, असां बि सभई जेके आहियूं हिक ॿिए जा बाज़ू बणिजी करे हिन क़ौम खे अॻिते वधायूं, हिक ॿिए जा दुख सुख जा जेके साथी थियूं। कन्वोकेशन जो इतिहाद असन वसाण, नेमत वसाण, बिलावल वसाण, गुलनवाज़ वसाण, रसूल बख्श वसाण, जीएम वसाण पारां कयो वियो। असां हाल वसाण इताद जेको ही जोड़ियो आहे, इन जे लाइ खोड़ सारनि दोस्तनि कोशिशूं कयूं हुयूं, पर असांखे कुझु हर्डल्स विच में हुया, किथे सियासत जे हवाले सां, किथे पीरी मुरीदी जे हवाले सां, किथे मज़हबी हवाले सां, पर असां सभिनी खे इहो ई पैगाम था ॾियूं त असां हिकिड़ी क़ौम आहियूं ऐं हर क़ौम पंहिंजे पाण खे मज़बूत करे बि हींअर असांखे बि ज़रूरत आहे त असां पंहिंजी क़ौम खे मज़बूत करियूं। उनजे लाइ कंहिं न कंहिंखे त अॻिते अचिणो हुयो, सो इहा हिकिड़ी कोशिशि असां करे वरिती आहे। सो हाणे उमेदु आहे त असांजा ॿिया बि जेके मिट माइट आहिनि, क़ौम सां वाबस्ता जेके माण्हू आहिनि, उहे सभु अॻिते ईंदा ऐं हिन में पंहिंजो हिकिड़ो हिसो शामिलु कंदा, पार्टिसिपेट कंदा, त जीअं ॿियूं क़ौमूं मज़बूत थियूं आहिनि, पंहिंजे मसइलनि खे पाण पंहिंजे तौर ते हल कनि पियूं। जेकी मुल्की सूरत हाल आहे उन हवाले सां बि इहो ॾिठो वियो आहे त असांखे बि ज़रूरत आहे त असां पंहिंजी क़ौम खे पाण मज़बूत करियूं। उनजे लाइ हींअर जेको बि स्टेप आहे उहो असांखे पाण खणणो पवंदो। हाणे नंढा बि असां आहियूं, वॾा बि असां आहियूं, सो असांखे इहो सॼो कमु करिणो आहे। इहो इताद असांजो आहे प्योर वसाण बिरादरीअ लाइ। हे असांजो कन्वेंशन में काई बि सियासी, काई बि यानी मज़हबी हिसाब सां न आहे। हे प्योर पंहिंजी वसाण बिरादरी खे प्रमोट करिणो आहे ऐं असांजी जेका एजेंडा आहे हिन इताद जी, त असां पंहिंजी बिरादरी खे एजुकेशन, सिहत जूं सहूलियतूं, प्लस में रोज़गार ऐं जेके असांजी माना गुरबत में जेके पोइते पियल इलाइक़ा आहिनि, उन्हनि खे असां अॻिते आणियूं ऐं पंहिंजी बिरादरीअ खे प्रमोट कयूं। उन हवाले सां असांजो इहो कन्वेंशन आहे ऐं इनशाला असां पंहिंजी बिरादरीअ लाइ कोशिशि कयूं था पिया। हीअ झोल लेवल ते हिकु नंढड़े पैमाने ते हिकिड़ी सद खे सॼियो अथऊं। अलहमद उन में तक़रीबन असांजा कुझु ॿाहिरि जा दोस्त, असांजे बिरादर जा कुझु सॾु ॿुधी करे उहे बि हिते असां हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। उन्हनि जी वॾी वॾी महिरबानियूं ऐं नौजवाननि हीउ जेको मुहिम ऐं सिस्टम जेको हलाइनि पिया, उन मां असां मुतमिन आहियूं। नाले गुलाम आबाद वसाण कंदो लाइ आहियां। हीअ सुठी ॻाल्हि आहे, हीअ कन्विंस भाव कयो आहे, सुठी ॻाल्हि आहे। हीअ क़ौम खे ॿधी करण लाइ, असांखे मोहबत करण लाइ हीअ सुठी शइ आहे, सुठी अमल बि सुठो आहे ऐं शइ बि सुठी आहे। असां पाण मुरीद पैसे पगार जा ऐं असांजे महबूब मुर्शिद साईं बि इहो चयो आहे त तव्हांखे कंहिं पार्टी सां कंहिं सां बि को तालुक़ कोन्हे। असां कंहिं पार्टी सां बदिलना आहियूं, कंहिं सां बदिलना, असां हिकिड़ो प्योर वसाण इताद ठाहे रहिया आहियूं। इन में इहो समाजी कमु कुझु जेके असां नौजवान पूछ सघनि था, असांजा मौजूद असां सां गॾु आहिनि ऐं असांजा ॿिया ॿिया खोड़ सारा नौजवान जेके एक्टिव आहिनि ऐं हिन कम में असांजी भरपूर मदद करे रहिया आहिनि। गॾिजाणी रखण जो मक़सदु इहो आहे त असांजो मेल मिलाप थिए, हिक ॿिए ख़बर पए ऐं इनशाला हिन गॾिजाणीअ खां पोइ असां हिन प्रोग्राम खे हिते जारी रखंदासीं। ऐं दोस्त जेके बि आया आहिनि, पंहिंजा वसाण बिरादरीअ जा आया आहिनि, उन्हनि खे अर्ज़ु आहे त हिन में सिर्फ़ु वसाण बिरादरी लेवल ते कमु कयो वेंदो ऐं हिनखे को बि सियासी रंग न ॾिनो वेंदो। इन्हनि ज़ोर ॾिनो त बिरादरी जो असुलु ध्यानु पंहिंजे ॿारनि खे बहितर तइलीम ॾियारण ते आहे, जीअं ईंदड़ नसुल रोशन मुस्तक़बिल तरफ़ वधी सघे। इन कन्वोकेशन जी बुनियादु मक़सदु बिरादरी जी पोइते पियल ऐं ग़रीब माण्हुनि खे तइलीम, सिहत जी सहूलियतगार में अॻिते आणणु, संदसि इलाज कराइण, हर मुमकिन मदद मुहैया करणु आहे। अॻवाननि वधीक चयो त जी शुरूआति आहे, हीउ सिलसिलो हाणे जारी रहंदो।